मुस्लिम लीग नून तरफा सिंध में नए सियासी इताद लाइ कोशिशूं तेज़। ख्वाजा साद रफ़ीक ऐं सादिक जी अॻवानी में वफ़द जी बहादुर आबाद में MQM सां मुलाक़ात। ख्वाजा साद रफ़ीक जो चवणु आहे त संदन सियासी इताद कंहिंखे माइनस करण लाइ नाहे, कंहिंखे सियासी मैदान में माइनस करण मुस्लिम लीग नून जी सियासी एजेंडा न रही आहे। मुतहदा सां मुलाक़ात में कराची जी तरक़ी लाइ आइनी तरमीम ते ॻाल्हियूं थींदियूं। NFC अवार्ड में शहरनि जे हिसे ते गुरू कयो वेंदो। हिक ॿिए ख़िलाफ़ चूंड विढ़ण सां गॾु सियासी पार्टियुनि में ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। सियासतदाननि खे ज़ाती हमलनि खां पासो करणु घुरिजे। आम चूंडुनि में असुल मुक़ाबिलो सिंध न पर पंजाब में थींदो। भली केतिरा बि इताद क़ाइमु थियनि, नाकामी मुख़ालिफ़नि जो मुक़दर हूंदी। मुल्क जो नओं वज़ीर आज़म सिंध मां हूंदो। तारीख़ शाहिद आहे त जॾहिं बि दांगरी थी मुस्लिम लीग नून खे इक़्तिदार मिलियो आहे। PP सिंध में वॾे पैमाने ते तरक़ियाती कम कराया आहिनि। भारत इलाज लाइ वेंदड़ माण्हू हाणे सिंध अची रहिया आहिनि। PP अॻवान शजीना अॻूणी ख़ातून अवल बुशरा बीबी जे वेझी साथी फराग गोगी खे ॻुझो पासपोर्ट ठहिराए ॾियण जो इंकशाफ। तहरीक इंसाफ चेयरमैन ऐं बुशरा बीबी जो रिकॉर्ड नाणो लिकाइण लाइ फराग गोगी तरफ़ां मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा। प्रॉपर्टी टाइकून जे पुट खे पंहिंजी फ्रंट पर्सन फराग गोगी लाइ पासपोर्ट ख़रीद करण जो टास्क ॾिनो वियो। 28 मार्च 2022 ईस्वी में फराग गोगी लाइ ख़रीद कयल 1300 जो ॻुझो पासपोर्ट बुशरा बीबी हवाले कयो वियो। जस्टिस रिटायर्ड अरशद हुसैन शाह KP जो नओं निगरान वॾो वज़ीर मुक़रर। गवर्नर हाजी गुलाम अली अरशद हुसैन शाह खे KP जो नओं निगरान वॾो वज़ीर बणाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त महमूद ख़ान ऐं अकरम दुरानी सूबे जे मफ़ाद लाइ सुठो फ़ैसिलो कयो वियो। समा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त ॻाल्हियूं ऐं ख़दशा जमहूरियत जो हुस्न आहिनि। सदर कंहिं सियासी पार्टी न पर समूरे मुल्क जो सदर हूंदो आहे। सदर जे ख़त जे जवाब में जवाबी ख़त लिखियो वेंदो। 8 फरवरी ते आम चूंडियूं थींदियूं। आम चूंडियुनि सां इक़्तिदार चूंडियल नुमाइंदनि खे मुंतक़िल थी वेंदो। निगरान हुकूमत आम चूंडियुनि लाइ भरपूर मदद फ़राहम कंदी। इसराइली फ़ौज तरफ़ां गज़ा जी अस्पतालनि जो घेराव बरक़रार। मुसलसल वहशानी बमबारी। अस्पताल में चुरपुर कंदड़नि ते स्नाइपरनि ज़रिए हमला। वधीक 5 मासूम ॿार शहीद। आलमी सिहत वारे इदारे जो अल-शिफ़ा अस्पताल सलाह प्रकाशा। मुसलसल हमलनि जे नतीजे में शहीद थियल फ़लस्तीनी जो अंग 12,000 जे वेझो। मुसलसल हमलनि में 29 मसीजूं बि शहीद। हमास जज़मान अबू उबैदा जो चवणु आहे त ॿिनि ॾींहनि दौरान इसराइल जूं 25 टैंकूं ऐं विंडोज़ तबाह कया विया आहिनि। 160 इसराइली फ़ौजी ताक़तनि खे नुक़सान पहुचाए वियो। इसराइली फ़ौज सां वेड़ बराबरी जी बुनियाद ते नाहे, तंहिं बावजूदि खिते जी ताक़तवर तरीन फ़ौज खे ॾियारे छॾियो आहे। PDM सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त इसराइली फ़ौज फ़लस्तीनी शहरनि ते ज़ुल्म करे रही आहे। यहूदी फ़ौज औरतुनि ऐं ॿारनि खे बि शहीद कयो। जंग में औरतुनि ऐं ॿारनि खे शहीद करणु आलमी ॾोहो आहे। फ़लस्तीन सां गॾु बीहण मुस्लमाननि जो फ़र्ज़ु आहे। अमन अमान ऐं मज़बूत मईशत कंहिं बि रियासत लाइ ज़रूरी हूंदा आहिनि। मुल्क दुश्मन ताक़तुनि ख़िलाफ़ जदोजहद जारी रखंदी। मोहन जे दड़े भरिसां करंट लॻण सबबि नौजवान फौत। ॻोठ गाॾी डेरे में 20 वरनि जे नदीम शाहगंज ताईं हवाले कयो। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में भारत नीदरलैंड खे कामयाबी लाइ 411 रननि जो टारगेट ॾेई छॾियो। भारतीय विकेट कीपर बैटर राहुल ऐं शेरियार जूं शानदार सेंचुरियूं। कप्तान रोहित शर्मा, विराट कोहली ऐं शुभमन गिल जूं 50।